कराची का कश्मीर ताईं करोड़े धरती धड़े जी शिरकत सकाफती तकरीबन के चार चंड लगाए छड़िया। शाह सचल इस्लामी जे अमन पसंदी जे पैगाम में हर हंद मान मथा हो। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, शहीद बेनज़ीराबाद, सखर आई लाड़काने डिवीजन जे नंढन वॾनि शहरनि में रैलियूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, हर पासे सकाफती रंग जिरकी पया। मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधियुनि अमन जा पखी कबूतर उॾारे धरतीअ सां मोहब्बत जो इज़हार कयो। सिंध जी सकाफती राजधानी हैदराबाद जी घिटी घिटी में सिंधी गीतन की गुंजार, टोपी ऐं अजरक जे रंगन शहर जी सूह में 100 सैकड़ो इज़ाफ़ो करे छॾियो। मुख़्तलिफ़ तक़रीबन में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। जीए सिंध वारा जीअं जहिड़नि गीतन ते रक़्स, कोठड़ी, ॼाम शोरो, मटियारी, हाला, टंड मोहम्मद खान, टंडोला यार ऐं दादू में हज़ारई माण्हुनि सकाफती वेस पहिरें रैलियुनि जी सूरत में सिंधी सकाफत खे भेटा पेश कई। सखर डिवीजन में भी सिंधी सकाफत जा सुहिणा रंग जुड़कण लॻा। धरती धणी ज़ात पात, रंग, नसल फ़र्क़ ऐं मज़हबनि जा फ़र्क़ विसारे हिकु आवाज़ बणिजी विया। घोड़की, मीरपुर, माथिलो, बावड़ो, पन्नो, आकिल ऐं ॿियनि शहरनि में थियल तक़रीबन में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत सुहिणनि सिंधियुनि समूरा ॾुख ऐं अहंज विसारे माहौल में ख़ुशियुनि जो रूह फूके छॾियो। मोहन दड़े जी माग जी सकाफत के सलाम। लाड़काने वासियुनि जे उत्साह, जोश ऐं जज़्बे सभिनी खे पोइते करे छॾियो। शिकारपुर, जैकमाबाद, कंबर, शहदादकोट, कशमोर, कंदकोट समेत नंढनि वॾनि शहरनि, ॻोठनि, वाहणनि ऐं बस्तियुनि में ॿार, नौजवान, मर्द, औरतूं ऐं पीसंद टोपियूं, अजरक, पटका ऐं सकाफती वेस वॻा पहिरें घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। फिज़ा में जीए सिंध ऐं जीए सिंध जा सकाफत जा नारा गूंजण लॻा। सिंध सलामत ता क़यामत। मीरपुर खास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीजन में भी सिंधी सकाफत जिंदाबाद जा नारा लगी विया। ठट्टो, सजावल, धाबे जी, चूहड़ जमाली, बदीन, मिठी, उमरकोट, सागर ऐं ॿियनि शहरनि में क़ौमी गीतनि ते झुमरियूं, होज मालो जूं सदाऊं सुगड़नि बि पाण मल्हायो। मच कचहरियुनि में डोर बैत ऐं गुजारतूं ॾेई ख़ूब महफ़िलूं मचायूं वयूं। लाल मेरी पत रखियो भला चूल्हे लालण सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सभी शहबाज कलंदर। कराची सेंट्रल पुलिस ऑफिस में पहिरियों भेरियो सिंधी सकाफती तक़रीब। आईजी सिंध ऐं ऑफिसर सिंधी टोपी ऐं अजरक पहिरें शरीक। आईजी सिंध रिफ़त मुख़्तार चयो आहे त सिंध सिर्फ़ सिंध ताईं महदूद न आहे, सिंध कश्मीर ताईं आहे। सिंध ज़िंदगी ॾिनी छाकाणि त पाणी ज़िंदगी आहे। सिंधू तहज़ीब ऐं ज़िंदगी सिंध आहे। असांखे टोपी ऐं अजरक जी लॼ रखणी आहे। असांखे माण्हुनि जी जान, माल ऐं आबरू जी हिफ़ाज़त करणी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो सकाफती ॾिहाड़े ते वाधायूं। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंध जी सकाफत अमन, मोहब्बत, बहादुरी ऐं मेहमान नवाज़ी जी तारीख़ आहे। क़ौमूं पंहिंजी सकाफत सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पाकिस्तान में रहंदड़ समूरनि क़ौमुनि जी सकाफत खे ज़िंदा रखण लाइ वज़ारत क़ाइमु कई। इस्लामाबाद में क़ाइमु लोक विरसा मुल्क में रहंदड़ क़ौमुनि जी सकाफत जी तारीख़ बयानु करे थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंधी सकाफती ॾिहाड़े ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध जी सदाबहार सकाफत दुनिया जी क़दीम तरीन ऐं ख़ूबसूरत तहज़ीब जो अक्स आहे। सिंधी सकाफत जो मर्कज़ मौजूदड़ो आहे। सिंधी माण्हू तारीख़ी तौर ते पुरअमन, रवादारी पसंद ऐं मुहिब वतन हुजण सां गॾु फ़न ऐं फितरत सां मोहब्बत कंदड़ आहिनि। सूफ़ियनि जी धरती सिंध सदियुनि खां अमन ऐं बर्दाश्त जो गढ़ रही आहे। अॼु हज़ारे साल पुराणी ऐं सुहिणी रिवायतुनि वारी सकाफत जो ॾींहुं आहे।
सिंधी सकाफ़त तहज़ीबनि ऐं सकाफ़तुनि जे वड़ंदड़ इंडलट जो ख़ूबसूरत रंग आहे। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ जी सिंध जे सकाफ़ती ॾिहाड़े ते क़ौम खे वाधायूं। संदसि चवणु आहे त सिंधी सकाफ़त पाकिस्तान जे मथे जो ताज आहे। सिंध ज़रख़ेज़ ज़मीन न रुॻो ख़िते पर दुनिया जी तहज़ीब में बि अहम किरदारु अदा कयो आहे। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ पारां बि सिंध जी सकाफ़त जे ॾिहाड़े जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं सिंध जी ख़ूबसूरती ऐं रिवायतुनि खे उजागर करण जो मौक़ो ॾिए थो। इज़त वक़ार ऐं तौक़ीर जी निशानी अजरक सिंधियुनि जी सुञाणप आहे। सूफ़ियुनि जी सरज़मीन सिंध अमन जे क़याम में अहम किरदारु अदा कयो आहे। सिंध में सदियुनि खां मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं क़ौमनि जा माण्हू रहनि था। सिंध में क़ौमूं उन जी कमज़ोरी न पर ताक़त आहिनि। सिंध जे शाइरनि सिंधी औरतुनि जे किरदार खे उजागर कयो। औरतुनि खे बाख़्तियार बणाइण खां सवाइ असांजी तरक़ी मुमकिन नाहे। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो इस्लामाबाद में सिंधी सकाफ़त जी तक़रीब खे ख़िताब। वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी जो चवणु आहे त सिंध दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीब आहे। सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि सिंधी तहज़ीब खे उजागर कयो। सिंधी टोपी ऐं अजरक जो पड॒हमे में वान मथा हो। गडि॒यल अरब इमारतुनि सऊदी अरब अमरीका कैनेडा भारत समेत दुनिया जे कुंड कुंज में रहंदड़ सिंधियुनि पारां पंहिंजे अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश। दुबई में सिंध जी सकाफ़त जा रंग जुरकी पिया। सिंध फ्रेंड्स फॉर्म तरफ़ां पाकिस्तान ऑडिटोरियम में कोठायल सकाफ़ती प्रोग्राम में सवे सिंधी कुटुंबनि जी शिरकत। फ़नकारनि सकाफ़ती ऐं क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। सिंध वासियुनि पंहिंजी ॿोली सकाफ़त ऐं सिंध सां मुहबत जो अज़म विरजायो। अमरीका जर्मनी ऐं ॿियनि परॾेही मुल्कनि जे सिफ़ारतकारनि पारां बि सिंध जी अज़ीम तहज़ीब ऐं सकाफ़त जी वाखाण। सिंधी सकाफ़त जे वारसनि खे वाधायूं। कराची में मुक़ररु अमरीकी काउंसिल जनरल जो चवणु आहे त हू ख़ुशहाली ऐं अमन लाइ दुआगो आहिनि। जर्मन काउंसिल जनरल पैगाम में चयो त सिंधी सकाफ़त अमन ऐं प्यार जो पैगाम ॾिए थी।